ए साहब मुख तू कूड़े केस में तो फासाई या गाल चंगी कीने बंद करी अपन जी बक बक तू मुजरिम आई। ए साहब केड़ो डो कयो है सुनाए मुख सुनाए। छोकरी खुदकुशी कई उन्हीं जो कारण सिर्फ तू आई। ए साहब ये तो सरासर नानसा भी है। छोकरी इन शादी में राजी न हुई ता उनसा जबरदस्ती शादी करण पे चाहिए। ये साहब ये सब कूड़ा है सब। ओ तो मुख जीअ मंझ जायूं ॾींदी तो वटि इन जो कहिड़ो सबूत आ? ओ तो तू मौजी दिल कना पुछी ॾिस साहब। हल हल अहिड़ी बेमक़सद ॻाल्हि न कर, चुप करे वे। ए साहब मूं ते जुल्म पियो थिए ऐं चुप कीअं थो करे सघां। बुरा चन्नसर खान सां ताउन कर त जान छुटी वेंदई। ओ त मो मिसकीन जी बनी फबाइण लाइ थो करे साहब। उहा ज़मीन मुए माराए कीअं न ॾींदुसि। त पोइ यादि रख जेल में सड़ी खाक थी वेंदे। भूरल तुंहिंजी उदासी मूंखां बर्दाश्त नथी थी सघे। तोखे मुंहिंजो एॾो फिक्र गुजारियल आहे। जंहिं माण्हू सां रूह जो रिश्तो जुड़ंदो आहे तॾहिं ईअं ई थींदो आहे। भूरल हिन जो मतिलबु त असांजो पिंड में अहिड़ो रिश्तो जुड़ी वियो आहे। हा भूरल पर जी सुरही तूं ऐं मां हिके बिकना धार थी वियासीं त पोइ ईअं न चओ भूरल, ऐं तो सिवा ज़िंदा न रही सघंदसि। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।